डोर टू डोर सिंध कलाकार सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधू ते। फन जी जागरता जो वो निशान जैसा कलाकार जी खिदमत थी सके, जेको पंहिंजी ॿोली पंहिंजी किर्त जी खिदमत करे सके, जेको सगारो आवाज़ बणिजी पंहिंजी कला जी सहायता बणिजी सके। जॾहिं खां अख लगी तो सां, तॾहिं खां अख लगी ना है, जॾहिं खां चाक कई दिल तो वो आहे सिंधू वुड। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। मां आहियां तव्हांजी पंहिंजी बाबरा परवीन। जीअं त मूंखे नंढपण खां वठी ॻाइण जो ॾाढो शौक़ु हो, लेकिन गुरबत सबबु ऐं माना मुंहिंजी ख़्वाहिश पूरी न थी सघी। तमामु ग़रीब घराने सां तालुकात रखां थी। मुंहिंजो बाप तमामु ग़रीब आहे ऐं उन्हनि पंहिंजे इन ई कम सां उन्हनि जो तालुकात आहे। शहनाई नवाज़ हुआ मुंहिंजा बाबा, लेकिन गुरबत जे करे मां अॻिते न वधी सघियसि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो धीर मिराली। जीअं त अॼु असां मटियारी में मौजूदु आहियूं। असांजी सिंध जी तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं सुरीली आर्टिस्ट आहे बाबरा परवीन। बाबरा जे लाइ मां इहो चवंदुसि त ही गॉड गिफ्टेड गलो आहे। ऐं फस्ट टाइम मुंहिंजी जॾहिं हिननि सां मुलाक़ात थी, उहो हैदराबाद में हिकिड़ो शो हुयो, जिते मूंखे कंहिं दोस्त आर्टिस्ट फ़ोन कई त बाबा मां ॿाहिरि बीठो आहियां ऐं अचो त पाण गॾु अंदरि हलूं। जॾहिं मां हुन आर्टिस्ट खे वठी ऐं अंदरि अचां पियो त मां ॾिठो त बाबरा रोईंदी पई आई। कंहिं बदतमीज़ी कई हुजे। मां पुछो बाबा तव्हां केरु आहियो, छो था रहो? त हिन मूंखे ॿुधायो त बाबा मां आर्टिस्ट आहियां, मूंखे ॻाइण जो ॾाढो शौक़ु आहे, पर मां हिते मिली आहियां कंहिं डायरेक्टर सां। उन मूंखे जवाबु ॾिनो आहे ऐं इहो चयो आहे त तव्हांखे हिते नथा ॻाल्हाए सघूं। त मां हिननि जे मथे ते हथु रखियो, हिननि खे विहारियो, हिननि खे पाणी पियारियो, छो त हे तमामु घणो रोए पई हुन टाइम ते ऐं हीअ डिसहार्टेड हुई तमामु। त मुंहिंजे महिल हिननि जो आवाज़ु ॿुधो त मां हिननि खे हिमथायो त मुंहिंजो बाबा जेकॾहिं हिते चांस नथो मिले त को ही पहिरियों ऐं आख़िरी शो कोन्हे को, तव्हां हिमत न हारियो, तव्हां पंहिंजी महिनत जारी रखो, अलाह कंदो तव्हांखे इहो मौक़ो ज़रूरु मिलंदो। बाबा मुनवर शाह बुखारी साहिबु ऐं असां सफ़र में किथे वियासीं पिया, इतफ़ाक़ सां बाबरा जी मूंखे कॉल आई ऐं मां हिननि खे चयो त मूं चयो मूंखे कलाम ॿुधायो, इश्क हाणे कजे कंहिंसां। इश्क हाणे कजे कंहिंसां, जान जो जाना न रहियो। इश्क हाणे कजे कंहिंसां, जान जो जाना न रहियो। जान जो जाना न रहियो मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाईंदी आहे। त बाबा मुनवर शाह साहिबु जॾहिं आवाज़ु ॿुधो त चई यार सिंध में अहिड़ो टैलेंट मौजूदु आहे। मां जी बाबा, पोइ मूं ॿुधायो त बाबा इंतिहाई ग़रीब घर सां तालुक़ु रखे थी ऐं हिन वीचारी खे कोई सपोर्टर कोन्हे जो हिनखे सपोर्ट करे। त बाबा मुनवर शाह मूंसां वाइदो कयो त हीउ पंहिंजो जेको असांजो चैनल आहे, यूट्यूब चैनल सिंधू वुड, इन तां असां सिंध जो जेको बि टैलेंट हूंदो उनखे असां प्रमोट कंदासीं। ऐं मां वाइदो थो कयां त हिन न्याणीअ जो असां एल्बम बि कंदासीं ऐं इंशाअल्लाह हिनखे प्रमोट बि कंदासीं। कोशिशि असांजी हूंदी, मदद अलाह जी हूंदी। मां थोराइती आहियां सिंधू विड चैनल जे टीम जी, ऐं साईं जन मुंहिंजे घर आया आहिनि। आउं त लाइक़ु न आहियां ऐं मुंहिंजे ग़रीब खाने में आया आहिनि ऐं मुंहिंजी दुआ आहे त अलाह पाक इन्हनि खे ख़ुशि आबाद रखे। ऐं इंशाअल्लाह ताला मुंहिंजो पहिरियों ऐं नओं एल्बम थो अचे सिंधू विड ते। ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप, सच पूछिए तो इश्क से घबरा रहे हैं आप, ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप।
एक उम्र जिसके साथ गुजारी है आपने, हैरत है उसको देख कर, हैरत है उसको देख कर, शर्मा रहे हैं आप। असां पंहिंजे हिन सिंध जे टैलेंट वटि पाण हली पहुता आहियूं ऐं इहा हिकिड़ो वॾपणो आहे जा हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ऐं सिंधूवुड यूट्यूब चैनल जो। त असां पंहिंजी न्याणी वटि आया आहियूं। मां तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॾींदो हलां त तमामु जल्द सिंधूवुड तां हिननि जो नओं एल्बम पियो अचे जंहिंजी चीफ सिलेक्शन कई आहे शाइर बुलबुल सिंध ज़ुल्फ़कार बुले साहिबु ऐं हुन सां साथ में जेके शाइर आहिनि सिंध जा सभु नाले वारा शाइर जिन में मुंहिंजो उस्ताद मोहतरम वहीद हकड़ो साहिबु ऐं ज़मा ख़ास केली साहिबु, सांवल मीराली साहिबु, अली हसन बबर साहिबु, जानिब बुल्लो साहिबु, मुंहिंजो भाउ ज़ुल्फ़कार मंगी साहिबु ऐं ॿिया सिंध जा खोड़ सारा नाले वारा शाइर जिन जा कलाम जिन जी शाइरी हिन एल्बम में शामिलु आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त हीउ एल्बम जेको असांजो सिंधूवुड जे प्लेटफॉर्म तां बाबरा परवीन जो ईंदो इहो इनशाला तव्हांजे दिलुनि में जाइ ठाहींदो ऐं तव्हां इन एल्बम खे भरपूर मोट ॾींदो। मां इहा उमेदु करियां थो ऐं असांजे सिंध जे हिन टैलेंट खे प्रोमोट करण में असांजो साथ ॾींदो। त न रुगो बाबरा परवीन पर असां इहो तइ करे छॾियो आहे असांजे सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन ऐं सिंधूवुड चैनल जे ऑनर मोहतरम सैयद मुनवर अली शाह बुखारी साहिब जिन इहो अहद कयो आहे त सिंध में जिथे बि असांखे टैलेंट जी ख़बर पई असां पाण हली उन्हनि वटि पहुचंदासीं। ॾिसंदा रहो सिंधूवुड।